दस वाह वाह पीढ़ी ते जवाब अची ऐं ॻाल्हाइण तयारु हुन यारी थी चयमि कोशे रही तोसां घड़ी दम गॾु गुज़ारींदसि चयईं झल वात वञ हलियो ॾेई न त भेण वारी वाह दस की सही आऊं की वञा चयमि जानब ॾेई जल उहो जीआरी जी न मुंहिंजे मूंखे रुॻो दीदार कराए त आऊं जी पवां चयमि जानब ॾेई जल उहो जीआरी जी न मुंहिंजे खे चयईं कर माठ टर मोह तां मथां हिन ॻाल्हि मारी बारी दस वाह वाह मुलाक़ात न परे थी चयमि आशिक थी ऐं सॾाए पोइ वरी वापसि थी वञा हेॾो आश्रम लाइ मेणो आहे चयमि मोटी वञणु मेणो लॻे मनसार थो मूंखे वाह ऐं की वापसि वञा चयईं आदत अथई कहिड़ी उथी वञे करी वई चयमि मोहताज थी न आयो मथो मूं मोहबतो मांदा ही सिर तुंहिंजे अॻियां थी न मारियो अथमि ॿियनि जे अॻियां न चयमि मोहताज थी न आयो मथो मूं मोहबतो मांदा चयईं चयमि मोहताज थी न आयो मथो मूं मोहबतो मांदा चयईं ये सिर सटे तुंहिंजो मथे सूरी सवाई तूं ईअं कंदे त आऊं सिर कलम कराए छॾींदुसि की पोइ कंहिं ॻाल्हि ते छंदे थी ठहणु मुश्किल की सिकंदे की सकरात में सिकंदे ॾिनमि जे साह हिते सोणा जे आऊं हिते मरां त पोइ छा कंदे चई त मां पुरुष तुंहिंजो कुतर जो कुत ठारी पई मरी पोइ भले मरी पओ मर ख़बर पवंदी थी ऐं वठे खड़ा चयईं कजे यादि आख़िर मूं आमद तव्हांजी तरह वाह वाह की पोइ मुंहिंजो छा चयमि कजे यादि आख़िर मूं आमद अव्हांजे दर चयईं वालू रहे जो लड़ाई वारी लड़ाई वारी चयमि ख़ुशि रही तोसां घड़ी दम गॾु गुज़ारींदुसि वाह वाह चयईं झल वात वञ हलियो ॾेई न त मोहबतूं नज़ीर मोहबतूं छो भला ॿिया हुसन वारा ॿिया बि अथई उहो ॿियनि ते वञी किथे ॾिस भला